दुबई वासियों, शानदार प्रोग्राम सिंधियत जा सरताज 16 नवंबर ते थी रहियो आहे आलीशान शेख राशिद ऑडिटोरियम दुबईअ में। इहो औदमेठा मेट्रो स्टेशन जे 5 मिंटनि जे पंध ते आहे। तव्हां लाइ सहूलियत भरियो आहे ही हाल। सिंधी संगत जो ही 26 सालनो जलसो आहे, जंहिंमें कंदासीं 3 गायक कलाकारनि जो सन्मान, जिन पंहिंजनि गीतनि ऐं कलामनि सां सिंधियुनि जे जीअ में जाइ जोड़ी आहे। उहे आहिनि महेश चंद्र, घनश्याम वासवाणी ऐं काजल चंदीरामाणी। हिन प्रोग्राम में तव्हांखे खिलाइण लाइ अची रहियो आहे राजकुमार बख्तियानी, जंहिंजो आवाज़, वेस ऐं डांस करण जो अंदाज़ आहे अमिताभ बच्चन जहिड़ो, जो तव्हांखे विंदराईंदो ऐं तव्हां वंस मोर चवण खां सवाइ रही न सघंदा। सभिनी इस्मनि खे सोनहरी रंगनि सां जोड़ींदी जग प्रसिद्ध सिमरन आहूजा। तव्हांखे ख़ासि नींद आहे। एंट्री इन्विटेशन सां आहे। पासिस तव्हांखे बर दुबई में मिलंदियूं 0435335581 ते। तव्हां कॉन्टेक्ट कजो 10 नवंबर खां पोइ। सभिनी सिंधियुनि खे हिन प्रोग्राम बाबति ॿुधायो, सिंधियत फैलायो। आशा चांद जे रिथियल हिन जलसे में सभई सिंधी शामिल थी मौज माणींदा। तव्हीं ज़रूरु अचिजो। डायरीअ में नोट करियो 16 नवंबर। अचण न विसारजो। सिंधियत जा सरताज प्रोग्राम थी रहियो आहे तव्हां लाइ ख़ासि।